नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे एक अहम ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयो पियो वञे। चंड तारन मथा काकजी हर कंधीअ जे किनारन मथा दुश्मने सिंध खे फाही सुरके पई, सिंध मुरके 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 पई। तुंहिंजे हीरन ऐं मोतिन जी छोली ॾिसी, सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी। तुंहिंजे हीरन ऐं मोतिन जी छोली ॾिसी, सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी। गर्दिशे वक़्त जी पिरोली ॾिसी, सरज़मीने वतन प्यार परखे पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई। हाण को भी न आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जुतारूं खसे। हाण को भी न आजो बहारूं खसे, घोट तुंहिंजे तंबूरे जुतारूं खसे। कोई ओठी उठन जूं महारूं खसे, मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई। हाय मुंहिंजे तख़य्युल जा ऐ मजबी, शाल ज़िंदा हुजी शाल सन में वसी। बुलबुले बुलबुले दिल नरो रक्स में आज़मी, चंड चोड़ी जियां सिंध जरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई, सिंध मुरके पई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।